चढ़ी आयो वण ते। हाँ वाह जी बुधाई ॾाढो सुठो वेचारो ॿारनि खे त बचाई। पर चाचा नांग जो छा थियो नांग जो? जूसा उनखे त उते ई मारे छॾियोसीं। हाणे ॿेली लह त हलूं भला ॻोठ। साईं जूसो वाह जो दिलेर आहे। नांग ॾिठई मुड़ुस ईअं भॻो ॼण तो ॾिठो न मूं ॾिठो। न आउं वो नांग खां डिॼी थोरी भॻोसि। ॿार पेट ना नांग खां तंहिंजे करे हिननि खे वठी आयो आहे हिते वण ते। न चाचा जूसो त पाण ई डुकंदो आयो ऐं असांखां पहिरियों ई वण ते चढ़ी वियो। अरे छोकरा तूं त चुप कर मुंहिंजा पोल ते न खोल रे। चाचा हाणे मूंखे हेठि त लाहियो न। लाया तो सबर लाया। ॾिठई चाचा पोइ मूं कीअं नांग खे मारियो। नांग खे? हा 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 बिल्कुलु बाबा वाह तो मुड़सी कई हुई। ए चाचा ही तो रुगो नांग हो अञा को अस्तो बची वञे हा न त उनजी बि मुंडी मरोड़े छॾिया। बरोबर बरोबर तुंहिंजे दिलेरी जा त मूं पाण मिसाल ॾिठा आहिनि। जो सो पुट कोन सॾाए ॿियो न त। अरे जूसो आयल छा? हा हा ख़ैरात जी मानी खणी आयोसि। तूं बि खणी ॿ टे ग्राह खण। हा खावां थो छा हाल ख़ुशि आहीं? हा मां त ख़ुशि आहियां। किथे आई मिली कोन थो अॼुकल्ह। किथे वरी किथे तुंहिंजे ॻोठ अॻे दफ़े आयोसि त चाचे वारनि चयो त दुकान ते वियो आहे। अरे तुंहिंजी हीअ हालत कीअं थी? छो छा थियो मूंखे ठीकु त आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजे कपिड़नि खे छा थियो? हा कपिड़नि खे हा बसि मिड़ई थोरा आला थी विया आहिनि बसि। उहो त मां बि ॾिसां पियो था। बसि थोरो ईअं वाही में किरी पियो हुउसि। वाहीअ में? इहो वरी कीअं? इहो कीअं छा थियो जो हा छा थियो जो मूंखे तारा ॾिसण में अची विया। तारा? हा हा वाड़े तारा गोल तारा चिलके वारा। उहे वरी ॾींहं जो? हा हा तारा ॾींहं जो बि ॾिसण में ईंदा आहिनि। अरे कल्ह त कान थी थियो जो ॾींहं जो तारा तो ॾिसी। छा तुंहिंजो मतिलबु आहे त जिन खे ॾींहं में तारा ॾिसण में ईंदा आहिनि से गिदू बंदर में हूंदा आहिनि? त पोइ तूं हिते कीअं वेठो आहीं? छा मतिलबु आहे तुंहिंजो? मुंहिंजो मतिलबु आहे त जेके ॾींहं जो तारा ॾिसंदा आहिनि उहे हिते कीअं हूंदा भला? चङो चङो हाणे तोखे हिकिड़ी अकुली ॻाल्हि थो ॿुधायां। मूं हिकिड़ी किताब में पढ़ियो त तारा ॾींहं जो बि बीठा हूंदा आहिनि रुगो सिज जी रोशनी जे करे ॾिसण में कोन ईंदा आहिनि। वाह वाह यार तूं त को साइंसदान आहीं। ॾाढी अकुल जी ॻाल्हि कई अथई। ॿियो वरी असां कंहिंखां घटि आहियूं या 8वीं जमात पास आहियूं। पर यार पोइ हिन में किरण जी भला ॻाल्हि कहिड़ी हुई? नेठि तूं किरिये कीअं? किरियसि कीअं? छा थियो जो मूंखे धरती ते चंड नज़र अची वियो। अबा वरी बि ॿुधोसि धरती ते चंड? हा हा मूं धरती जो चंड ॾिठो। चंड कॾहिं कॾहिं धरती ते बि लही ईंदा आहिनि। अरे अब्बा पोइ चंड ॾिसी किरी पए? ए चाची उहो चंड तूं ॾिसी आहे न त तूं बि किरी पई आहीं। बसि अब्बा तुंहिंजूं ॻाल्हियूं। भला बुत दिलदार मोहम्मद अली तोखे उहो कमु चयो? मोहम्मद अली? ए इहो थुलो कारो मोहम्मद अली। हा हिकिड़ो कमु चयो त अथई मूंखे। ॿेली इहो कमु त कराए ॾे यार मुंहिंजो त मथो ई खाई वियो आहे। हा कराईंदासीं कमु कराईंदासीं। भला जूसा इहो पाण वारे मास्तर मुश्ताक जो छा हाल आहे? ठीकु ठाक आहे ख़ुशि वेठो आहे। हा भला अथसि इहो शौक़ु पंहिंजनि समाजी कमनि जो या? न अञा लॻो थो अचे। हींअर ताज़ो ॻोठ जी शाख ते कची मोरी ठाराई अथई। हा साईं असां गॾिजी त इहा तनज़ीम ठाही हुई। असीं वरी हलिया वियासीं नौकरियुनि में त बसि ठहियो। न सही न पर मास्तर साहब अञा लॻो पियो अचे। हा वठो इस्तेमाल करो ठीक है। ये दवा से ॾींहं में 2 दफ़ा। जी बाबा सब बुखार और खंघ भी आ रही है। अच्छी जोर से इंशाल्लाह ठीक थींदा। शाबाश अच्छा ठीक इंशाल्लाह। दवा इस्तेमाल करो जी ये इस्तेमाल करो बाकी इंशाल्लाह आराम दो। ठीक बाबा जी बाबा जरा बुखार आ रहा है तो मथे में सुन मुकरा
अरे बाबा ये चाय खणी आ दिया आकर वो जी सर बाबा ये चाय आराम डॉक्टर साहब डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे हिन मुफ़्त बी कैंप में असां सां ताउन कयो। न दल इहो त असांजो अख़लाक़ी फ़र्ज़ थिए थो। दरअसल असीं चाहियूं था त कहिड़ा फ़र्द ऐं इदारा अहिड़ा के प्रोग्राम कनि या असांखे बि ख़िदमत जो मौक़ो मिले। डॉक्टर साहिबा तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे हिन नंढी तंज़ीम जे सॾ ते हलियो आहियो ऐं असांजे ॻोठाणनि जी मदद कई। अदा ही सॼो क्रेडिट त दरअसल तव्हांखे ई पहुचे थो न, जिन अहिड़ी सुठी मेडिकल कैंप जो बंदोबस्त बि कयो। इन बहाने सां तव्हां नंढड़ो ख़ूबसूरत ॻोठु घुमी वरितोसीं। जी जी पर हितां जी निहायत सादी ज़िंदगी आहे। बिल्कुलु बिल्कुलु हिते शहर वारियूं आसाइशूं त न आहिनि, पर हिते जी ताज़ियूं हवाऊं ऐं ताज़ियूं भाॼियूं, मतिलबु त ॻोठाणी ज़िंदगी अहिड़ी सुहिणी हूंदी आहे। बिल्कुलु सही थी चयो तव्हां। इन करे त यूरोप में बि विलेज लाइफ जो क्रेज़ वधी रहियो आहे। बिल्कुलु डॉक्टर साहब तव्हां सही था चओ। चङो मास्टर साहब असांखे इजाज़त। डॉक्टर साहब चांहि त पियो। चांहि त पियूं था, वरी तव्हांजे कंहिं ॻोठ में कंहिं कैंप में तव्हां मिलंदासीं। महिरबानी डॉक्टर साहब। डॉक्टर साहब तव्हां बि असां वारे ॿिए कैंप में ज़रूरु अचिजो। हा हा ईंदासूं, अखियुनि सां ईंदासूं। तव्हां रुगो अचण जी तारीख़ ॿुधाइजो। असां अॻु वाटी डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाईंदासीं। अमरीकी खलाई शटल खला में ब खलाबाज लाथा। खला में उन्हनि खलाबाज़नि खला में चहलकदमी बि कई, माना टहलार कयो। अबा इहा वरी खला छा आहे? बाबा इन जी त मूंखे बि ख़बर कोन्हे, मूंखे छॾियूं था इन ॿी का पढ़ा है न ॿी का हा बाबा ही ठीकु आहे। ॿुध बाबा सकरंट वेझो धाड़ेलनि 5 कलाक लागी तो फुर कई। हाँ इहे ख़बरूं आहिनि न पंहिंजे सम्झण जूं। बाबा इहे त पंहिंजे घर जूं ख़बरूं आहिनि। चङो बाबा हाणे छॾ हिन अख़बार खे, अलाए कॾहिं जी पुराणी अख़बार खणी पियो पढ़ी। तयारु थी त हलूं बनीअ ते। बनीअ ते? हा बाबा बनीअ ते। जूस जी मां इहो अजरक त ॾे हाणे मूंखे, बनीअ तां थी अचूं। घर में या घर में छो न आया लगे तो मास्टर उस्ताद यार बस हुई मोकल बटड़ी लागी तो अची वियुसि। पोइ सुभाणे जा मज़ा थींदा, कचेरियूं थींदियूं, पुराणियूं यादियूं ताज़ा कबियूं। बाबा ॾिस चवां आयो न। बेटा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे जवान वे मासी अस्सलाम वालेकुम। जमाल तू आयो आहीं जा। मासी भी अब्बा बिस्मिल्लाह। मासी कीअं आहे तबियत हाणे तव्हांजी? ऐं अब्बा सदके वञी चाक आहियां, पर तूं सभा अचणे छॾे ॾिनो असां वटि छो? कॾहिं ज़ीनत खे बि त वठी अच न अब्बा। हा मासी हाणे वठी ईंदोसांसि। ऐं अब्बा जमाल तूं त सफ़ा ॾिसण खां वए, कराची में नौकिरी मिली अथई त सवा मिलण खां बि जवाब। अरे मां कराची में माण्हू बत्तियूं ॾिसी उहे ई वाइड़ो थियो थो वञे। मासी मां त ईंदो रहंदो आहियां ऐं बिल्कुलु हाणे तव्हां वटि बि ज़रूरु अचिबो। चङो पुट तव्हां वेही कयो कचहरी त मां बनीअ तां फेरो करे अचां। जुस जी मां हिननि छोकिरनि खे नेरनि करे ॾे, को मखण बखण जाम खाराइनि, शहर में रुगो मिर्चूं खाई खाई हा पियो सड़ंदो हूंदुसि। मासी असां नेरन त करे आया आहियूं, साबी मखण सां रुगो चांहि थी वञे। मासी तव्हांखे तकलीफ़ त थींदी। अरे अब्बा कहिड़ियूं तूं ॻाल्हियूं करी, कहिड़ी वरी तकलीफ़ थींदी? पंहिंजा बच्चा आहियो, खोड़ चाहियूं। तूं चांहि ठातेसी, असां वरी अंदरि वेही था कचहरी कयूं। हा जवान हलो मास्टर हलो मास्टर साहब वे जवान सालो थी भला ॾिसां कर ॿुधो अथमि त अञा तव्हां इहे साॻिया कम आहिनि। साॻिया कम छा मतिलबु? मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांजी हिन नौकिरीअ जो टिकाण कोन्हे। अरे टिका वरी मुंहिंजो कोन्हे, धणी पाण था कढी छॾनि नौकिरीअ मां। बस साहब जुसो अथई बि सफ़ा मोगो सादो, अहिड़ा माण्हू हिते कोन हली सघंदा। अरे ही ॾिस ही हला त ॿियो भला कीअं हला? अहिड़ा मोगा वात पटिया बि कोन आहियूं, आख़िर 8 जमात पास आहियूं, सुञाणू आहे सभिनी खे। हा बराबरि पोइ तूं हर इम्तिहान में फेल छो थो वञे?
फैल वरी छा में थो वञे बेली कंहिंजी दिलि त कोन था हज़ारियूं कंहिंजा वॾो